अहम ख़बर सां शेयर कंदासीं। पाकिस्तान वर्ल्ड कप जे मैच में नीदरलैंड के 81 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पाकिस्तान तरफ़ां ॾिनल 287 रन्स जे जवाब में नीदरलैंड जी टीम 41 ओवर्स में 205 रन्स ते आउट थी वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान वर्ल्ड कप जे मैच में नीदरलैंड के 81 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी आहे। पाकिस्तान तरफ़ां ॾिनल 287 रन्स जे जवाब में नीदरलैंड जी टीम 41 ओवर्स में 205 रन्स ते आउट थी वई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान वर्ल्ड कप जे मैच में नीदरलैंड के 81 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी आहे। पाकिस्तान तरफ़ां ॾिनल 287 रन्स जे जवाब में नीदरलैंड जी टीम 41 ओवर्स में 205 रन्स ते आउट थी वई। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल रोशनी ही क्रिकेट वर्ल्ड कप की अहम मैच पाकिस्तान ऐं नीदरलैंड की टीम विच में अहम मैच इन वाले सां पाकिस्तानी टीम की कारकर्दगी गुज़िरियल एशिया कप एतरी सुठी सभिनी जी नज़रूं हिन इवेंट में फुतल आहिनि। अॼु जी मैच जेकी आहे पहिरीं मैच उहा नीदरलैंड के खिलाफ जेके सभ खां वधीक कमज़ोर टीम सम्झो पियो वञे हिन ग्रुप में, पर पाकिस्तानी टीम जे लाइ टफ साबित थी। पर पाकिस्तान 81 रन सां हिन मैच में कामयाबी हासिल कई। नीदरलैंड जी टीम जे कप्तान स्कॉट एडवर्ड तास्कटी पहिरीं भूमिका जो फ़ैसिलो कयो ऐं उहो शुरूअ में त बिल्कुलु सही साबित थियो, छाकाणि जो पाकिस्तान टीम जा जेके 3 नाले वारा बैटर्स आहिनि, फ़खर ज़मान 12 रन स्कोर करे आउट थियो, इमाम उल हक 15 रन ऐं कप्तान ज़फर आज़म 5 रन स्कोर करे वियो। त उन खां पोइ ईअं महसूस थियण लॻो त ॼण पाकिस्तानी टीम शायदि हिन मैच में 200 रन बि स्कोर न करे सघे, पर जंहिं तरह सां मोहम्मद रिज़वान 68 रन जी इनिंग खेॾी ऐं हुनजो भरपूर साथ ॾिनो सऊद शकील, उन बि 68 रन जी इनिंग खेॾी जंहिंखे मैन ऑफ द मैच जो अवार्ड ॾिनो वियो। सऊद शकील 52 बॉलनि ते 9 चौकनि ऐं 1 छक्के जी मदद सां 68 रन जी इनिंग खेॾी, जॾहिं त मोहम्मद रिज़वान 75 बॉलनि ते 8 चौकनि जी मदद सां 68 रन स्कोर कयो। उनजो हेठि जेके टैलेंटेड बैट्समैन हुया मोहम्मद नवाज़, उन 39 रन स्कोर कयो, जॾहिं त शादाब खान जंहिंजी तमामु घणी तनक़ीद थी पई, उन 32 रन जी इनिंग खेॾी नुमाया बैटर रहिया ऐं पाकिस्तानी टीम पूरी 286 रन स्कोर करे 49 ओवर्स में आउट थी वई। नीदरलैंड की टीम की अगर बॉलिंग की गाल कजे तो बेस लीड्स शानदार बॉलिंग जो मुज़ाहिरो कयो। 9 ओवर में 62 रन ॾेई 4 विकेटूं हासिल कयूं, जॾहिं त कॉलिन एंकरमैन 2 विकेटूं हासिल करण में कामयाब रहियो। नीदरलैंड की टीम के जो टारगेट मिलो पाकिस्तान खिलाफ वो 287 रन मिलो। शुरू में उन्होंने जो विक्रम सिंह है उन 52 रन की इनिंग खेली। उनखां पोइ ॿियो को बैट्समैन एतरी सुठी कारकर्दगी जो मुज़ाहिरो न करे सघे सवाइ बेस दी लेट जंहिं 67 रन की इनिंग खेली ऐं अहिड़ी तरह सां ॿियो को बैट्समैन पाकिस्तानी बॉलर्स खे फेस न करे सघियो ऐं 205 रन आहे 41 ओवर्स में नीदरलैंड की पूरी टीम आउट थी वई। 81 रन सां पाकिस्तान वर्ल्ड कप की पहिरीं मैच में कामयाबी हासिल कई आहे ऐं हिन मैच में हसन अली खे जेको चांस ॾिनो वियो उन सुठी बॉलिंग जो मुज़ाहिरो कयो, 33 रन ॾेई 2 विकेटूं हासिल कयूं, पर हारिस रऊफ़ हाईएस्ट विकेट टेकर रहियो जंहिं 43 रन ॾेई 3 विकेटूं हासिल कयूं, जॾहिं त शाहीन शाह आफ़रीदी, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज़ ऐं शादाब खान जे हिसे में 1-1 विकेट आई। अहिड़ी तरह सां पाकिस्तानी टीम पंहिंजी हिन पहिरीं मैच में वर्ल्ड कप की शुरूआत जेकी आहे उहा नीदरलैंड के 81 रन सां शिकस्त ॾेई कामयाबी सां कई आहे। जी रोशनी। ठीकु आहे, वॾी महिरबानी मुजाहिद तफ़सील ॾियण लाइ।